घोटकी डीसी ऑफिस घोटकी में एग्रीकल्चर सियापेप वाटर मैनेजमेंट पारां सेमिनार कोठायो वियो जंहिंमें लेज़र लेवल वाटर कोर्स पक्का करण चीज़ल बिलो ऐं बेवा औरतन के किचन गार्ड किट जहिड़ियूं शयूं मुतारिफ़ करायूं वयूं। हिन प्रोग्राम में मेहमान ख़ास डीसी घोटकी जनाब सलीमुल्ला ओडो साहब, सियापेप वाटर मैनेजमेंट डायरेक्टर अपर सिंध अयाज अहमद अबड़ो साहब, जाम अब्दुल फताह समेजो साहब ऐं डिप्टी डायरेक्टर घोटकी जनाब अब्दुल रज़ाक दोंदू साहब जन खिताब कयो, जंहिंमें ज़िमीदारनि हारियुनि तमामु वॾे अंग में शिरकत पिणु कई। इन खां अलावा मुख़्तलिफ़ ज़रई कंपनियुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। आबादगार जेके असांजे घोटकी ज़िले जा सेमिनार कराइण जो मक़सदु इहो आहे त ॼाण ऐं थिए ऐं असांजा वधीक जेके असांजा माहिर हज़रात आया आहिनि हैदराबाद खां या असांजो डायरेक्टर साहब वेठो आहे और आख़िरी मां जेके बि आबादगार ऐं जेके असांजा अफ़सरान आहिनि उनखे असां ख़ुशहाली कयूं था इन प्रोग्राम में। महिरबानी। उन सख़्त तरह के ख़त्म करण जे लाइ चिज़ल पिलो या टिनि उन्हनि गोपन वारो हर उहो बि रिआयती अघ सां ॾियूं था। इन में 45% असांजो खातो ॾींदो, सिधो सरकार भरींदी ऐं 55% आबादगार उनजो पाण बर्दाश्त कंदा ख़र्च। पंहिंजे इस्तेमाल जे लाइ घर में पोखियल उहो टमाटर पाव में गुज़ारो करे छॾे, छो त इनजो हथ सां पोखियल आहे, हिन में का दवा जी मिलावट न आहे, कुझु न आहे। साईं वारा तव्हांखे ॿुधाईंदा तरीक़ेकार, तव्हां उहो अदिन खे ॿुधायो, घर में पंहिंजो ॿुधायो। जेके बि NGOs जा नुमाइंदा हिते मौजूदु आहिनि मां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि त हू जेको आहे हिन शइ खे प्रमोट कनि, ख़ासि तौर ते वीडियो जो जेको आहे अली हसन मर साहब हिननि जो घणो इंटरेक्शन रहंदो आहे अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन्स सां, त उन्हनि खे तव्हां फैसिलिटेट कयो। ही जेको प्रोग्राम हिते रखियो वियो पूरो उमेद आहियूं त जेका माना हिन प्रोग्राम मां जेको बि अवां न्यापो जेको बि अवां पैगाम हासिल कंदो, मां थोरी हिकिड़ी नंढी पंहिंजो ॻाल्हि ॿुधायां त 1984 में मां घोटकी में एग्रीकल्चर ऑफिसर थी आयुसि। यहाँ पर बहुत सारे दोस्तों ने बहुत सारी बातें की हैं, जिसमें फसलों के हवाले से भी बात हुई, ड्रिप के हवाले से भी बहुत मुफीद मशवरे दिए गए हैं। मैं यहाँ पर चाहता हूँ कि मैं ड्रिप की तारीफ को आज बदलूँ। हम आज तक ड्रिप की तारीफ ये करते रहे कि हमने पौधा जो है ना उसके लिए पानी बचाया, हमने अपनी खाद बचाई, हमने अपनी लेबर बचाई, हमने अपनी एनर्जी बचाई। तरक्की पसंद मुल्क आयो, तरक्की पसंद कौम आयो, तो घट में घट पंहिंजे आइंदा जे लाइ सोचो। इन्हनि शयुनि खे हलो ज़रूरी आहिनि, ज़रई औज़ार सवाइ कुझु न थींदो। पाण जो सभु शइ मुफ़्त जी मिले, मुफ़्त जी मिले वरी अहसासु न थींदो वे। तव्हांजे लाइ पैसा भरियो, इन्हनि मां फ़ाइदो वठो, ज़रिए औज़ार वठो ऐं उन खां बाद में पका वाह करायो ऐं इन ड्रिप सिस्टम मां वधि में वधि फ़ाइदो वठो।